मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब ॾहों सबक़ चौथों हिस्सो पहिरियों लहरुनि जूं ख़ासियतूं कैरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार, मां आहियां सनाउल्ला महर। हिन लेक्चर में जेको असां अॼु टॉपिक कवर कंदासीं उहो आहे लहरुनि जूं ख़ासियतूं यानी कैरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव। हिन खां पहिरीं प्यारा ॿारो असीं डिफरेंस बिटवीन मैकेनिकल एंड इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जे बारे में पढ़ी आयासीं ऐं हींअर असीं जेको आहे उन्हनि जा कैरेक्टरिस्टिक्स जेको आहे त डिस्कस कंदासीं। अगरि जेकॾहिं असां वेव खे ॾिसूं प्यारा ॿारो त असांजी जेका वेव आहे उहा हिन पैटर्न जी ठहंदी आहे। तो अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां हीअ लाइन ॾिसूं, हीअ जेका हिन वेव जे विच में लाइन आहे, बेसिकली इहा शो थी करे पोज़ीशन ऑफ द पार्टिकल जी, यानी जंहिं पोज़ीशन ते पार्टिकल जेको आहे उहो रेस्ट वारी हालत में हूंदो आहे उन पॉइंट खे, या असां ईअं खणी चऊं त इनिशियल पोज़ीशन जेका पार्टिकल जी आहे उन पॉइंट खे हीअ लाइन असांजी शो करे थी। हिन लाइन खे चयो वेंदो आहे मीन पोज़ीशन, या असां हिन खे इक्विलिब्रियम पोज़ीशन जो बि नालो ॾींदा आहियूं, जिते पार्टिकल जेको आहे पंहिंजी रेस्ट वारी पॉइंट में हूंदो आहे, या जंहिं पॉइंट तां पार्टिकल खे असां मूव कराईंदा आहियूं। त अहिड़े नमूने सां हाणे हिन पॉइंट ते जेकॾहिं पार्टिकल मौजूदु आहे त पोइ पार्टिकल जेकॾहिं हिन पॉइंट तां वाइब्रेट करे थो, मथे ऐं हेठि मूव करे थो, त उन जे मूवमेंट जे करे, यानी अप एंड डाउन जी मूवमेंट जे करे जेको आहे त उन मीडियम में असांजी हिन क़िस्म जी वेव जेको आहे जनरेट थींदी या प्रोड्यूस थींदी। प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हिन वेव खे ॾिसूं त हिन वेव, हीअ जेका वेव आहे उहा उन में ॿ जेके आहिनि त कर्व ठहनि था। हिकु मथियों कर्व आहे, ॿियो हेठियों कर्व आहे। हाणे मथे कर्व खे असां चवंदा आहियूं क्रेस्ट। ही क्रेस्ट तॾहिं थो ठहे जॾहिं पार्टिकल पंहिंजी उन मीन पोज़ीशन खां अप थो वञे, तॾहिं ही जेको आहे कर्व ठहे थो। हाणे इन कर्व जी डेफिनेशन जे लाइ असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था, द अपर पार्ट ऑफ द वेव इज कॉल्ड क्रेस्ट, यानी वेव जो जेको अपर पार्ट आहे, कंहिंखां अपर पार्ट आहे, उन जी मीन पोज़ीशन खां, ठीकु आहे, मीन पोज़ीशन खां जेको अपर पार्ट आहे उनखे असां चऊं था क्रेस्ट। उन खां बाद में नेक्स्ट जेको असांजो लोअर पार्ट आहे या हेठियों जेको हिसो आहे इन मीन पोज़ीशन खां, उनखे असीं चवंदा आहियूं वरी ट्रफ। ठीकु आहे, हिते जेकॾहिं असां ट्रफ जी डेफिनेशन खे ॾिसूं त ट्रफ जी डेफिनेशन में असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था, द लोअर पार्ट ऑफ द वेव इज कॉल्ड ट्रफ। तो मथियों हिसो जेको आहे उहो क्रेस्ट आहे ऐं हेठियों हिसो जेको आहे उहो ट्रफ आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, हाणे जेकॾहिं असां हिन वेव खे अञा थोरो वधीक सम्झण जी कोशिशि कयूं त उहो असां कहिड़े नमूने सां सम्झी सघूं था। त हाणे ॾिसो त हीअ असांजी मेन पोज़ीशन आहे। हाणे इन मेन पोज़ीशन खां पोइ तव्हां ॾिसंदव त ही जेको डिस्प्लेसमेंट आहे, यानी मेन पोज़ीशन खां ही मथे या मेन पोज़ीशन खां ही डाउन, इहे ॿ ई डिस्प्लेसमेंट जेके आहिनि इहे हिक करा थींदा। यानी जेकॾहिं हिन पॉइंट खां असांजो पार्टिकल मथे थो वञे, हाणे मैक्सिमम पॉइंट ताईं केतिरो वियो, या जेतिरो मैक्सिमम पॉइंट ताईं मथे वेंदो ओतिरो ई वरी मैक्सिमम पॉइंट ताईं हेठि हली वेंदो। यानी हिन ॿिन्ही जो जेको डिस्प्लेसमेंट हूंदो मेन पोज़ीशन खां, उहो हिक करो हूंदो। यानी क्रेस्ट जो डिस्टेंस ऐं क्रेस्ट जो डिस्प्लेसमेंट ऐं जेको आहे त ट्रफ जो डिस्प्लेसमेंट, इहे ॿई डिस्प्लेसमेंट जेके हूंदा उहे हिक करा हूंदा। ठीकु आहे, हाणे हिन डिस्प्लेसमेंट खे जेको असांजो हिन मेन पोज़ीशन खां वठी मैक्सिमम पॉइंट ताईं आहे, पोइ अपर पॉइंट ते हुजे या उहो लोअर पॉइंट ते हुजे, इन विचें डिस्प्लेसमेंट खे असां चऊं था एम्पलीट्यूड। ठीकु आहे, सिंधीअ में हिन खे चइबो आहे वसत। तो अगरि जेकॾहिं हिन जी डेफिनेशन खे ॾिसूं असां त हिन खे असां कीअं लिखंदासीं, चवे थो मैक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोज़ीशन इज कॉल्ड एम्पलीट्यूड। यानी मेन पोज़ीशन खां या इक्विलिब्रियम पोज़ीशन खां जेको मैक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे उहो पार्टिकल कवर करे थो, उनखे असां चऊं था एम्पलीट्यूड।
चाहे उहो डिस्प्लेसमेंट असांजो अपर पार्ट में हुजे, चाहे उहो डिस्प्लेसमेंट असांजो लोअर पार्ट में हुजे। हाणे चाहे जेकॾहिं लोअर पार्ट में बि डिस्प्लेसमेंट हूंदो तॾहिं बि असां हुनखे एम्पलीट्यूड चवंदासीं, जेकॾहिं अपर पार्ट में डिस्प्लेसमेंट कवर थियल आहे पार्टिकल जो तॾहिं बि असां हुनखे एम्पलीट्यूड चवंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ एम्पलीट्यूड खे असां जेको डिनोट कंदा आहियूं उहो कंदा आहियूं स्मॉल एक्स सां, ऐं कॾहिं कॾहिं वरी असां हुनखे एक्स नॉट सां बि शो कंदा आहियूं। उनखां बाद में हिकिड़े ॿिए टर्म जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। हाणे जेकॾहिं ॾिसंदव त हिते असांजा हिन अपर पार्ट में या हिते असांजा हिन लोअर पार्ट में ॾिसंदव त वक़्फ़े वक़्फ़े सां असांजा ही क्रेस्ट या वक़्फ़े वक़्फ़े सां असांजा ही ट्रफ जेका त ठहनि था। हिते ही ट्रफ ठहियो, उनखां पोइ हिते ही कुझु गैप आहे, वरी ही ट्रफ ठहियो, उनखां पोइ ही कुझु गैप आहे, वरी हिते ट्रफ ठहियो। या असां जेकॾहिं अपर पार्ट में ॾिसूं त ही क्रेस्ट ठहियो, वरी ही विच में जेको आहे त डिस्प्लेसमेंट आहे या डिस्टेंस आहे। ठीकु आहे। वरी ही असांजो जेको आहे त क्रेस्ट ठहियो, वरी उनखां पोइ हिते क्रेस्ट ठहियो। ठीकु आहे। उनखां बाद में जेकॾहिं असां ॾिसूं त हाणे हिन क्रेस्ट ऐं हिन क्रेस्ट जे विच में ही जेको असांजो मुफ़ासिलो आहे, ही जेको डिस्टेंस आहे, इन डिस्टेंस खे असां चऊं था वेव लेंथ, यानी वेव जी ड्रैग, या असां ईअं खणी चऊं त लहरी ड्रैग। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां असां हेठि बि जेको आहे त ईअं चई सघूं था त हिन ट्रफ खां हिन ट्रफ ताईं ही जेको विच वारो जेको डिस्टेंस आहे, ही विच वारी जेका लेंथ आहे, इनखे असां चई सघूं था वेव लेंथ। ठीकु आहे प्यारा ॿारो। त अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां इन जी डेफिनेशन खे ॾिसूं त डेफिनेशन असां कीअं लिखंदासीं, उन लाइ चवे थो द डिस्टेंस बिटवीन टू consecutive crests or troughs। ठीकु आहे। तो मां इन मतिलबु आहे त ॿिनि सेम या हिक जहिड़नि जेको आहे त ट्रफ्स या क्रेस्ट जे विच में जेको डिस्टेंस आहे उनखे असां चऊं था वेव लेंथ। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अहिड़े नमूने सां हाणे वेव लेंथ खे जेको आहे असां कंहिंसां डिनोट कंदासीं, उनखे डिनोट कंदा आहियूं असां ग्रीक लैंग्वेज जे लेटर लेमडा सां। हाणे इन जो जेको हुलियो आहे उहो उबती वाए वांगुरु आहे। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां प्यारा ॿारो हिन वेवलेंथ जी यूनिट जी ॻाल्हि कयूं त यूनिट जेको थींदो आहे उहो उनजो यूनिट थींदो आहे मीटर। छाजे करे मीटर आहे? छो त हीअ बि हिकिड़ी क़िस्म जी लेंथ ई आहे न, चाहे उहा असांजी जेको आहे त स्मॉल लेंथ आहे, पर आहे त लेंथ न। त अहिड़े नमूने सां हिन जो एसआई यूनिट असांजो छा थींदो? मीटर थींदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। त उनखां बाद में नेक्स्ट टर्म जे तरफ़ हलूं था। नेक्स्ट टर्म आहे असांजो फ्रीक्वेंसी। हाणे फ्रीक्वेंसी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त फ्रीक्वेंसी जे लाइ असां वटि जेका डेफिनेशन आहे उन में चवे थो द नंबर ऑफ साइकिल्स और वाइब्रेशंस पर सेकंड इज कॉल्ड फ्रीक्वेंसी। यानी फ्रीक्वेंसी आहे छा? फ्रीक्वेंसी असां चऊं था पर सेकंड, यानी हिकु सेकंड में केतिरी कोई ऑब्जेक्ट या पार्टिकल जेको आहे उहो वाइब्रेशंस करे थो। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकिड़ो पार्टिकल जेको आहे हिकु सेकंड में 5 वाइब्रेशंस करे थो ऐं ॿियो पार्टिकल जेको आहे उहो हिकु सेकंड में 10 वाइब्रेशंस करे थो, त असां चवंदासीं त जेको 10 वाइब्रेशंस करे थो पर सेकंड उनजी फ्रीक्वेंसी वधीक आहे एज़ कंपेयर टू जेको पार्टिकल असांजो 5 वाइब्रेशंस करे थो पर सेकंड। ठीकु आहे। हाणे प्यारा ॿारो या असां ईअं बि चई सघूं था त नंबर ऑफ द साइकिल्स। हाणे साइकिल असां हिन तरीक़े सां सम्झी सघूं था त मिसाल जे तौर ते को असां वटि सर्किल आहे, उन सर्किल खां असां उन हिकिड़ी मेन पॉइंट खां हलियासीं, हीअं मूव थी करे वरी साॻियो उन पॉइंट ते आयासीं, त इहा असांजी हिकिड़ी जेको आहे सर्किल, हिकिड़ी साइकिल जेका उहा असांजी पूरी थी। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां हिन वेव जे फॉर्म में ॾिसूं त मिसाल जे तौर ते पार्टिकल हिन पॉइंट ते मौजूदु आहे। ठीकु आहे। उनखां पोइ पार्टिकल हेठि वियो, वरी साॻियो मथे मोटी आयो, वरी मथे वियो, वरी साॻियो पंहिंजी उन मेन पोज़ीशन ते मोटी आयो। हाणे इहा हिन जी हिकिड़ी जेका साइकिल पूरी थी वई। ठीकु आहे। हिकिड़ो पार्टिकल इहे साइकिल्स पर सेकंड में केतिरियूं करे थो, तो इनखे जॾहिं असां काउंट कंदासीं त चवंदासीं उहा असांजी छा आहे? फ्रीक्वेंसी आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अगरि जेकॾहिं असां फ्रीक्वेंसी जी ॻाल्हि कयूं त फ्रीक्वेंसी खे असां जेको डिनोट कंदा आहियूं उहो कंदा आहियूं स्मॉल एफ सां। ठीकु आहे। ऐं उनखां बाद में हिन जो जेको एसआई यूनिट आहे उहो आहे हर्ट्ज़, जंहिंखे असां HZ सां लिखंदा आहियूं। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो ही हर्ट्ज़ जेको आहे उहो छाजे करे हिन फ्रीक्वेंसी जो जेको त यूनिट आहे, हिन जे बारे में इंशाल्लाह जेको आहे असां अॻिते डिस्कस कंदासीं। ठीकु आहे। ऐं उनखां बाद में अगरि जेकॾहिं असां हिन जे फॉर्मूले जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो
त फार्मूलो जेको फ्रीक्वेंसी जो आहे उहो असांजो आहे एफ इज़ इक्वल टू 1/t। हीउ असांजो जेको आहे त बेसिक फार्मूलो आहे फ्रीक्वेंसी जो। ऐं जीअं असां अॻे क्लास में वेंदासीं तीअं असांखे फ्रीक्वेंसी जा अकॉर्डिंग टू टॉपिक अकॉर्डिंग टू इक्वेशन्स असांजा जेके फ्रीक्वेंसी जा फार्मूलाज़ आहिनि उहे बि थोरा चेंज थींदा वेंदा, पर बेसिक फार्मूलो असांजो जेको आहे उहो हीउ आहे। ठीकु आहे, तव्हांखे हीउ फार्मूलो जेको आहे यादि करिणो आहे, एफ इज़ इक्वल टू 1/t। टी छा आहे? टी आहे असांजो टाइम। त अहिड़े नमूने सां हाणे हिते जेकॾहिं असां रिलेशन खे ॾिसूं त रिलेशन जेका फ्रीक्वेंसी ऐं टाइम जी आहे उहा इनवर्स आहे, पाण में इनवर्सल प्रोपोर्शन आहे। यानी इन जो मतिलबु इहो थियो त जेकॾहिं फ्रीक्वेंसी वधीक हूंदी त टाइम घटि हूंदो, अगरि टाइम वधीक आहे त फ्रीक्वेंसी घटि हूंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो। त अहिड़े नमूने सां हिते असां कुझु जेको आहे त कैरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्स डिस्कस कयासीं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां हिन जा कुझु वधीक कैरेक्टरिस्टिक जेको आहे त डिस्कस कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।